इस्लामाबाद हाई कोर्ट में इवनफील्ड ऐं अल अज़ीज़िया स्टील मिल्स रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ अपीलुनि जी ॿुधणी। नून लीग जो क़ाइद ऐं अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ अदालत में पेश। नवाज़ शरीफ़ जे वकील अमजद परवेज़ दलील ॾिना। केस जी ॿुधणी 29 नवंबर ताईं मुलतवी। नैब जूं 2 अपीलूं बि ॿुधणी लाइ मुक़रर कयूं वयूं। नवाज़ शरीफ़ जी अदालत में हाज़िरी दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। भारत जे 5 एटमी धमाकनि जे मुक़ाबले में पाकिस्तान 6 धमाका कया। नवाज़ शरीफ़ $5 अरब थुॾे मुल्क खे एटमी क़ुवत बणायो। एटमी धमाकनि खां पोइ भारतीय वज़ीर आज़म पाण पाकिस्तान हली आयो। मुस्लिम लीग नून जे सेनेटर इसहाक़ डार जो सेनेट इजलास में ख़िताब। चवे थो ॻाल्हियूं अॻिते वधियूं त कारगिल जो फ़ॾो कयो वियो। में नवाज़ शरीफ़ $104 ते छॾे वियो हो। इक़्तिदार लाइ अरिड़हीं तरमीम खे ख़त्म करण जी कोशिश कई पई वञे। का बि जमायत इक़्तिदार में अचण लाइ अरिड़हीं तरमीम ते सौदेबाज़ी नथी करे सघे। इक़्तिदार अचणी वञणी शइ आहे, होश खां कमु वठो। पीपी अॻवान आजिज़ धामरा जी प्रेस कॉन्फ्रेंस न चवण आहे त पीपी एनएफसी जे पैसनि सां सिहत जे शोबे में कमु कयो। पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी सभ खां वॾी ज़ंजीर आहे। इलेक्शन वेझो ईंदे ई कुझु माण्हुनि खे मुल्क यादि ईंदो आहे। नवाज़ शरीफ़ इक़्तिदार लाइ सियासत खे कमज़ोर कयो आहे। नौशोरो फिरोज़ में सेड़ा माइनर मां हथायल अंधी बुलहण के मारींदड़ 4 जवाबदारनि मथां केस दाख़िल। जंगली जीवत खाते जे अमलदारनि जे फरियाद ते मुख्तियार, अमीर, मंसूर ऐं ख़ैर मोहम्मद ते केस दाख़िल कयो वियो।